गोरचा में खबर है गोट बचल भंबरो में अरिड़हं वरनि जो गुलाम मुर्तजा टावरी पेर तिरकण सबब तलाउ में किरी बुडी फौत थी वियो। फौतल नौजवान जो मड़ पानी मां कढण बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। हिंगोरजा में यह खबर मां शेयर कयूं पिया। गोट बचल भंबरो में अरिड़हं वरनि जो गुलाम मुर्तजा टावरी पेर तिरकण सबब तलाउ में किरी बुडी फौत थी वियो। अपडेट्स मालूम कंदासीं अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोर जा भरिसां ॻोठ बचल कमरो में 18 साला नौजवान गुलाम मुर्तजा टावरी वलद मोहम्मद मूसा टावरी चुबायो माल चढ़ण लॻियो, जेको मच्छीअ जे तलाउ वारे खॾ में पेर तिरकण सबबि बुॾी फौत थी वियो। फौती जो लाश हिंगोर जा अस्पताल हाणे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले, जॾहिं त नौजवान जो लाश संदसि घर पहुचण ते कोहराम मची वियो। नौजवान जे वारसन जो चवणु आहे त गुलाम मुर्तजा जेको सुबुह माल चौपायो माल चढ़ण लाइ ज़मीन ते वियो हो, जिते मच्छीअ जे तलाउ में पेर तिरकण सबबि बुॾी फौत थी वियो आहे। जी वॾी महिरबानी जब्बार अपडेट करण जे लाइ।